Assalamualaikum, good evening and welcome to Rangan Bhari Sham with me Kiran Mir कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो ख़ैरियत सां आहियो मज़े में आहियो ऐं अल्हम्दुलिल्लाह कराची जो मौसम इलाही बहितर थी वियो आहे राति खां वठी सामुंडी हवाऊं जेको आहे खुली वियूं आहिनि ऐं अॼु जेको आहे गर्मी जी उहा शिदत न आहे हवा लॻी रही आहे पर थोड़ी थोड़ी जेको आहे थधी थधी हवा आहे सुठी हवा आहे जंहिंखे असां समुंडी हवाऊं चवंदा आहियूं त उहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह शुरू थी वियूं आहिनि ऐं इलाही मौसम बहितर आहे अॼु जेको आहे 6 मई ऐं 2025 जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे त हे जेके ॾींहं हुया ॾाढा टेंशन वारा ॾींहं हुया ऐं बाक़ाइदा असां सभई इन ई मतिलबु तयारी में हुयासीं त छा हाणे गवर्नमेंट ऐलान कंदी त लॉकडाउन लॻण वारो आहे हालात ख़राबु थियण वारा आहिनि या त वरी जेको आहे जेको बि राशन पाणी या जेके बि शयूं आहिनि वठी करे तव्हां घरनि में स्टॉक करे छॾियो त इहे सिचुएशन्स हुयूं तव्हांखे यादि हुजे त मरकाए हक़ बुनियानिल मरसूस असांजो जेको मिशन हुयो इंडिया जे ख़िलाफ़ु ऐं इंडिया जो सिंदूर ऑपरेशन हुयो असांजो बुनियानिल मरसूस हुयो उनखे साल अॼु थी वियो आहे सो दुश्मन ॾाढी कोशिशि कई अञा बि दुश्मन जी कोशिशि आहे टुक 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 उनजी पई हलंदी आहे पर उनजी जेको आहे ख़ुशी खे असां कॾहिं बि कामयाबु थियणु कोन ॾींदासीं छो जो हू जॾहिं बि घिड़ियो आहे असांजे मुल्क में हिकु त बग़ैर इजाज़त घिड़ियो आहे ऐं हमेशह राति जी ऊंदाही जो उन फ़ाइदो खंयो आहे त इहे हाणे उन जा चोंचला न हलंदा सो उनखे भरपूर जवाबु ॾिनो वियो कल्ह बि जवाबु ॾिनो वियो अॼु बि जवाबु ॾिनो वियो ऐं फ्यूचर में बि उनखे जवाबु ॾिनो वेंदो त तव्हांखे यादि हुजे अॼोके ॾींहं ते असांजो जेको माशाअल्लाह सां एयर फोर्स जो जेको पायलट तमामु बहितरीनु पायलट उन जेको आहे हिक ई दफ़े में 3 जहाज़ किराया ऐं हुननि खे ख़ाक करे छॾियईं जी हा त इहो आहे पाकिस्तान एयरफोर्स ऐं पाक आर्मी जिन खे असां अॼु सलाम पेश करणु चाहींदासीं तमामु बहितरीनु कमु कयनि ऐं हमेशह असांजी हिफ़ाज़त जे लाइ इहे बीठा हूंदा आहिनि त हिन ॾींहं खे बिल्कुलु बि न विसारियो अॼोकी तारीख़ हमेशह यादि रखो ऐं जशन जो ॾींहुं आहे पंहिंजे वतन जे लाइ हमेशह दुआगो रहंदा कयो ऐं पंहिंजे वतन जे लाइ हमेशह सुठियूं ॻाल्हियूं कंदा बि कयो ऐं ॿुधंदा बि कयो छो त कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे ई वतन जे हवाले सां ॻाल्हियूं बि कंदा आहिनि ऐं हिते ई रहंदा बि आहिनि त उन्हनि माण्हुनि खे बिल्कुलु बि इजाज़त न ॾियो त तव्हां पंहिंजे मुल्क जे लाइ जेको आहे उबतो सुबतो ॻाल्हायो था त अहिड़नि माण्हुनि खे मां इहो ई चवणु चाहींदसि त भई तव्हांखे जेकॾहिं नथो पसंदि अचे त तव्हां हलिया वञो हितां तव्हांखे जिथे बि रहणो आहे तव्हां उते वञी रहो इन ई तरह सां कुझु माण्हू इदारनि में बि हूंदा आहिनि त ईअं इदारनि जे हवाले सां बि मां ॻाल्हि करणु चाहींदमि त जेकॾहिं तव्हां हिन इदारे में आहियो त हिन इदारे जी रिस्पेक्ट कयो ऐं जेकॾहिं हिन इदारे मां तव्हां हलिया था वञो तॾहिं बि हिन इदारे जी रिस्पेक्ट कयो छो त 4 ॾींहं तव्हां हिन इदारे जो खाधो आहे तव्हां एटलीस्ट हिन इदारे सां सिंसियर रहो भले तव्हांजा कहिड़ा बि मसइला मसाइल हुजनि इख़्तिलाफ़ हुजनि उहे हिकु जाइ ते रखी करे तव्हां इदारे खे बदनाम न कयो ऐं न ई वरी पंहिंजे मुल्क खे बदनाम कयो अहिड़नि माण्हुनि जे लाइ न असांजे मुल्क में न असांजे इदारे में जॻह आहे त उन्हनि खे इहो ई चवंदासीं त तव्हां महिरबानी करे हितां हलिया वञो उन्हनि लाइ सिंपल वर्ड्स में मां चवंदसि हितां दफ़ा थी वञो तव्हांजे लाइ हिते का जॻह कोन्हे का जेकॾहिं तव्हां असांजे मुल्क जे लाइ असांजे इदारे जे लाइ घटि वधि ॻाल्हाईंदा त असांजे दिलनि में तव्हांजे लाइ का जॻह कोन्हे का त इहा त थी हिकु ज़बरदस्त ॻाल्हि ऐं उन खां अलावा मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त KTN ते माशाअल्लाह सां 3 ॾींहं ड्रामो ऑन एयर थियो आहे जेको ॾाढो मतिलबु वेट में हुया सभई ऐं सभिनीनि खे इंतज़ारु हुयो टीज़र्स बि उन जा ऑन एयर थी विया रियासत ड्रामो जेको तमामु बहितरीनु ड्रामो आहे हिकु अलॻि स्टोरी आहे ऐं उन में हिकु अलॻि स्टोरी ॾेखारी वई आहे हिकु औरत जी कहाणी आहे जेका पंहिंजी रियासत खे बचाइण जे लाइ उथे थी ऐं बिल्कुलु मर्दनि जे अॻियां बीहे थी ऐं उन्हनि सां मुक़ाबिलो करे थी त इहा उहा स्टोरी आहे अहिड़ियूं घटि स्टोरीज़ असांजे स्क्रीन ते हलियूं आहिनि ऐं मां सम्झां थी त हीउ बहितरीनु ड्रामो आहे ऐं तमामु जल्द जेको आहे तव्हां इनखे ॿियूं बि इन जूं क़िस्तूं ॾिसंदा ऐं इनशा हे बि नूर ज़हूर साहब जो ड्रामो आहे लिखियलु त
त उन्हनि जो जेको ड्रामो आहे इंशाअल्लाह ब्लॉकबस्टर थींदो ॿियनि ड्रामनि वांगुरु। सो असां सां गॾु अॼु जेको आहे रियासत ड्रामे जो डायरेक्टर फरज़न मलिक खजू हिते मौजूदु आहे, उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं। उन खां अलावा असांजो पंहिंजो प्यारो भाउ जंहिंजो गानो तव्हांखे ख़बर आहे पैसो आहे बाबो ज़मीदार आहे, ॾाढो हिट थियो। ऐं कल्ह टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे, इत्तेफ़ाक़ अहिड़ो त इहो गानो माशाल्लाह एॾो मशहूरु थियो आहे, एॾो मशहूरु इहो गानो थियो आहे बाबो ज़मीदार आहे पैसो आहे त असांजे जेके बि असांजा सिंधी भाइर भेनर आहिनि, चाहे हिंदू कम्यूनिटी सां हुजनि या कंहिं बि कम्यूनिटी सां हुजनि या को ॿियो मुल्क हुजे, जिथे बि असांजा सिंधी वसनि था, उन्हनि इन गाननि ते डांसूं कयूं आहिनि, झुमरियूं विधियूं आहिनि, इंजॉय था कनि पिया। ऐं हू चवनि था त इहो गानो जेको आहे न, असां सम्झूं था त असांजो एंथम थी वियो आहे, ॾाढो कामयाबु थियो आहे। ऐं असांजो पंहिंजो भाउ अहमद अबड़ो हिते मौजूदु आहे, हुननि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। ऐं तव्हांखे इलाही इलाही मुबारकूं हुजनि भाई, तव्हांजा गानो जेको आहे मिलियन ट्रिलियन में पियो थो हले अॼु बि। ख़ैर मुबारकूं, तमामु सुठो हलियो आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं पंहिंजी महिनत आहे। हा, इहा महिनत त वाकई पंहिंजी आहे। ऐं इंशाअल्लाह इन जहिड़ो ई ॿियो गीत खणी अचूं था तमामु जल्द। अरे वाह वाह, इंशाअल्लाह। सही। अच्छा, मां त ख़ैर हलो ठीकु आहे, इंस्टा ते रील्स ॾिठियूं ऐं जेके भर वारे मुल्क में जेके उतां जा एक्टर्स आहिनि, जेके कंहिं वक़्त में उहे विलन्स जे कैरेक्टर्स में कमु कंदा हुया, उहे मतिलबु पार्टी था कनि, गाना ॿुधनि था ऐं इहो गानो हलाए करे झूमर था विझनि, कीअं फील था कयो त उतां जा एक्टर्स बि इन गाने खे इंजॉय था कनि? मां त तव्हांखे अॻु में बि ॿुधाए चुको आहियां, पर अल्हम्दुलिल्लाह मूंखे अलाह पाक हितां वॾी इज़त ॾिनी आहे। और जेके हिंदू कम्यूनिटी जा दोस्त आहिनि मूंसां, उहे राब्ते में बि आहिनि ऐं हींअर उन्हनि मूंखे घुरायो आहे इंशाअल्लाह मां जल्द दुबई वञा थो। अरे वाह वाह, माशाअल्लाह, सही। शारजाह में मुंहिंजो प्रोग्राम रखियलु आहे, इंशाअल्लाह ईद जे चौथे या पंजे ॾींहं ते उते मां पहुचंदुसि। ज़बरदस्त ज़बरदस्त, त इलाही इलाही मुबारकूं हुजनि, इहा अचीवमेंट आहे ऐं अलाह साईं तव्हांखे अञा कामयाबियूं अता करे। असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, मुबारकूं हुजनि तव्हांखे, तव्हांजो ड्रामो ऑन एयर थी वियो। ख़ैर मुबारकूं, थैंक यू। 2 क़िस्तूं हलियूं आहिनि। हा, 2 क़िस्तूं, अॼु 3 हलंदी, सूमर खां जुमे ताईं, हफ़्ते में 5 ॾींहं। अल्हम्दुलिल्लाह, पहिरीं क़िस्त जॾहिं 3 ॾींहं ऑन एयर थी त काफ़ी असांजा जेके फील्ड जा दोस्त आहिनि, आम व्यूअर त उन्हनि खे त मज़ो आयो आहे, पर फील्ड जा तमामु वॾा नाला जंहिं मूंखे फ़ोन करे चयो त ईअं महसूसु थिए पियो त असां उर्दू ड्रामो था ॾिसूं। वाह वाह। माना जेका असांजी पहिरीं एपिसोड ऑन एयर थी आहे, स्क्रीन जे हवाले सां कोशिशि कई आहे ऐं जेका बि महिनत हूंदी आहे उहा उन जेके डायरेक्टर या राइटर एक्टरनि जी, उहा ज़ाहिर एडिटर कंदो आहे। ऐं असांजो जेको एडिटर आहे शाहनवाज़ सुमरे साहिबु, जेकी इन ड्रामे ते महिनत कई आहे, माना इन ड्रामे खे कामयाबु करण में, बहितर ठाहिण में शाहनवाज़ जो वॾो हथु आहे। डायरेक्टर त माना करे अचे थो रिकॉर्ड, राइटर बि लिखे थो, एक्टर कमु कनि था, पर जेकॾहिं एडिटर भलो न आहे त पोइ ड्रामो कंहिं कम जो न आहे। सही। पोइ ड्रामो ठाहे बि एडिटर, विञाए बि एडिटर। सो जेको बि ही कमु का क़िस्तूं ऑन एयर थी चुकियूं आहिनि, उहो क्रेडिट शाहनवाज़ दे बि वञे थो। ज़बरदस्त एडिट कई आहे माशाअल्लाह। जॾहिं पहिरीं क़िस्त हली त तव्हांखे छा रिस्पॉन्स मिलियो? अच्छा, उहो रिस्पॉन्स ईअं त हिकु ॾींहुं पहिरियां असां जॾहिं पोस्ट हलाई त सूमर ते ड्रामो एयर थींदो, पोइ कुझु मसइला मसाइल हुया जंहिंजे करे माना ईअं ख़बर पए त ड्रामो नथो हले, त पोइ हिकिड़ो माण्हू मायूस थी वियुसि। पोइ इतफ़ाक़ सां 6:55 ते मूंखे ऑफिस मां फ़ोन आई त बाबा ड्रामो तुंहिंजो 7 बजे ऑन एयर आहे। वरी माना डबल ख़ुशी थी वई, ख़ुशी त ऑलरेडी हुई, पर न हलण वारो वरी हली वियो। पोइ उन हवाले सां ऐं माशाअल्लाह कोशिशि कई आहे त सुठो फीडबैक ईंदो, हले ज़ाहिर आहे पहिरियों हफ़्तो आहे। सही सही। हा, हफ़्ते जे अंदरि अंदरि तव्हांखे फीडबैक मिली वेंदो, छो 5 ॾींहं मुंहिंजे ख़्याल में हलंदो। सूमर खां जुमे ताईं, शाम जो 7 खां 8 ताईं। 7 खां 8। हा ठीकु आहे, त ही हफ़्तो सॼो हलंदो त तव्हांखे जेको आहे जुमे जी राति या छंछर ते ई तव्हांखे फीडबैक मिली वेंदो। बल्कि डेली एपिसोड्स हाणे त सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं यूट्यूब ते अपलोड थी थो वञे पियो, त उन ई वक़्तु तव्हांखे रिस्पॉन्स मिलंदो। हा बिल्कुलु, माण्हू हुन ते कमेंट्स कनि था पिया त असांखे घणे टाइम खां पोइ हिकिड़ी सुठी शइ ॾिसण में अचे थी। ज़ाहिर आहे नूर ज़ौहर साहिब जी 5 सालनि खां पोइ हिते वापसी आहे KTN ते,
जॾहिं त हुनजो KTN ते तमामु हिकिड़ो वॾो रिकॉर्ड रहियो हा आहे। बिल्कुलु वलू प्लस शमू पहिरियों ड्रामो हुयो कॉमेडी जेको सोराब सूमरे अलीगुल मला कयो। उनखां पोइ वकोड़ियल वजूद हलियो 36 एपिसोडनि जो। वकोड़ियल वजूद खां पोइ वरी नूर ज़ौर साहब जो ड्रामो पत्थर दुनिया जेको 848 एपिसोड हलियो KTN जी स्क्रीन ते। उनखां पोइ वरी पंहिंजा परावा सोप हो जेको 458 हलियो। वरी पंहिंजा परावा खां पोइ पत्थर जा माण्हू हो, दर्दनि जो दरिया, खोड़ी के घुमरी, लॾो पाॾे ते आख़िरी प्रोजेक्ट हुयो कॉमेडी जेको बशारत समन। लॾो पाड़े ते इनखे 5 साल थी विया? हा 21 में। ओ अच्छा 21 में ख़तमु थियो आहे। सही सही त हाणे 26 या 5 साल थिया। उहो माशाअल्लाह। आख़िरी प्रोजेक्ट हुअसि। उनखां पोइ वरी हीअ आहे। ऐं न न माशाअल्लाह उन्हनि जा क्रेडिट ते ड्रामा त इलाही आहिनि ऐं इलाही सुठा सुठा ड्रामा आहिनि ऐं उमेद आहे त हे बि इंशाअल्लाह ड्रामो सुठो हूंदो। पर ॻाल्हि इहा आहे त कास्ट त असांखे ख़बर ई आहे त केरु केरु आहे। त थींदो आहे न त स्टोरी अॻिते हलंदे हलंदे हिकदमि ट्रैक तां बि लही वेंदी आहे कॾहिं कॾहिं। त हिन में अहिड़ी त काई शइ न आहे न? अहिड़ी का शइ न आहे। ऐं इनशाअल्लाह असुल में जेके राइटर लिखंदा आहिनि असां ड्रामा उर्दू ड्रामा में ॾिसंदा ऐं सिंधी बि काफ़ी दोस्त ॾिसी ॾिसी एक्सपीरियंस थी वञे थो। जीअं अवां पाण सुठा आर्टिस्ट रहिया आहियो, का शइ ॾिसंदो त हिकिड़ो फील थींदो तव्हांखे त हाणे अॻिते हीअं थींदो। पर साईं नूर ज़ौर साहब जेको हीउ ड्रामो लिखियो आहे न त माण्हू इहो सोचे था त अॻिते थींदो छा। हर एपिसोड सस्पेंस बि आहे ऐं इवेंट्स सां भरपूर आहे। को बि करेक्टर जेकॾहिं नौकर खां वठी मेन किरदार ताईं आहे उहो बिना इवेंट्स जे न आहे त बसि ईअं बीठो हुजे, उनजो कमु आहे। सही सही सस्पेंस स्टोरी में पावरफुल आहे। ऐं ॿियो ख़ासि करे जेके असांजा सिंधी मीडिया में औरतूं जेके घरनि में ड्रामा ॾिसंदियूं जीअं पत्थर दुनिया, वकोड़ियल वजूद, ॻाढ़ी, सुठा सुठा KTN ते प्रोजेक्ट हलिया आहिनि जेके मायूं ॾिसणु छॾे वियूं। उहो इन जे करे त जेके बि राइटर लिखनि पिया उहे फैमिली ट्रैक न पिया लिखनि। ऐं हिन ड्रामे में माना फैमिली ट्रैक बि असांजा मज़बूत आहिनि त औरतूं ॾिसनि शौक़ सां। जॾहिं औरतुनि जा मसइला हूंदा उन्हनि जा पंहिंजा त औरतूं बि ॾिसंदियूं। सिर्फ़ु जेकॾहिं मर्दनि ते कहाणी हूंदी त पोइ मायूं न ॾिसंदियूं। पर हिन में औरत खे ख़ासि करे हाईलाइट कयो आहे त औरत असांजी केतिरी दिलेर आहे ऐं औरत चाहे त सभु कुझु करे सघे। सही। अच्छा शहरी ड्रामनि जे हवाले सां इहो ॿुधायो त मूंखे बि ज़ाहिर आहे मां बि हिन इदारे में आहियां, कमु कयां थी, ख़बर पवंदी आहे त नवां प्रोजेक्ट स्टार्ट थियण वारा आहिनि ऐं शहरी ड्रामनि ते जेको आहे वर्किंग स्टार्ट थी वई आहे। त कॾहिं तव्हां प्रोजेक्ट खणी था अचो भला शहरी? बसि हिन जे मथां कंदासीं शहरी। असल में इहो मूंखे हमेशह चवंदो आहे खजू। उहो मसइलो ईअं आहे त शहरी प्रोजेक्ट्स करण जे हवाले सां कुझु बजट जा इशूज़ आहिनि। कराची में लोकेशनूं महांगियूं थी वियूं आहिनि। ॻोठ में त करे था वञूं पर लोकेशन जा मसइला आहिनि। जेकॾहिं इदारो हायर कंदो त असां इनशाला शहरी बि टॉप क्लास जो सोप ॾींदासीं ऐं माण्हुनि खे वणंदो। इवेंट सां हूंदो, कहाणी हूंदी, बिल्कुलु कंदासीं इदारे जो हुकुम अखियुनि ते। सही सही इंशाल्लाह जल्द ॾिसंदासीं ऐं इंशाल्लाह उमेद आहे त खजू मूं जहिड़ी आर्टिस्ट खे बि यादि कंदो। इंशाल्लाह तव्हांखे शहरी तव्हां सां हिकिड़ो वाइदो थियल हो पिले जो, उहो कंदासीं। अलाए कॾहिं कहिड़े साल में कंदो? 26 में बसि वञण वारो आहे। न 26 में कंदासीं, कोशिशि करे अप्रूवल कराए। ऐं उहो अवां सां ई ॻाल्हि थियल आहे, अवां ई हूंदो पिले में। अलाह करे एंड टाइम ते चेंज न थी वञे। इंशाल्लाह ॿियो भाउ कुझु नवां गाना? हा हींअर तमामु सुठा गीत खणी आयो आहियां, कुझु फनी टाइप आहिनि। तव्हांखे ख़बर आहे मां लिखंदो कुझु अहिड़ो आहियां। सो हींअर हिकिड़ो आहे मुंहिंजो गीत, मुला मूंखां पैसा वठी वियो तावीज़ कोन लॻो, वॻा बॻा वठी ॾिनमांसि पर तावीज़ न असरु कोन कयो। हाणे उनजे लाइ हिकिड़ो गीत खणी आयो आहियां, तमामु बहितरीनु गीत आहे। हींअर तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त तुंहिंजो तावीज़ कोन लॻो, इहो ई जेको तव्हां हींअर ॿुधायो आहे, मूंखे मोटाए ॾे वॻो। मूंखे मोटाए ॾे। सही। तुंहिंजो तावीज़ कोन लॻो, मूंखे मोटाए ॾे भॻो। तुंहिंजो तावीज़ कोन लॻो, मूंखे मोटाए ॾे भॻो। तुंहिंजो तावीज़ कोन लॻो, मूंखे मोटाए ॾे भॻो। मूंखे फुरे की तबाह मुला
तुंहिंजो ताबीज़ कोन लॻो मूंखे मोटाए ॾे भॻो तुंहिंजो ताबीज़ कोन लॻो मूंखे मोटाए ॾे भॻो ठॻीअ वारा ठाहे मूंखे छॾियो थी रुलाए ठॻीअ वारा ठाहे मूंखे छॾियो थी रुलाए तोखे खाराय में खोड़ मुंहिंजी दिलि खे तूं न टोड़ कमु तोखां कोन पुॻो तुंहिंजो ताबीज़ कोन लॻो मूंखे मोटाए ॾे भॻो तुंहिंजो ताबीज़ कोन लॻो मूंखे मोटाए ॾे भॻो मूंखे फुरे की तबाह मुला पुॼंदो अलाह हए कूड़ मूं सां रुॻो तुंहिंजो ताबीज़ कोन लॻो मूंखे मोटाए ॾे भॻो तुंहिंजो ताबीज़ कोन लॻो मूंखे मोटाए ॾे भॻो तोखे सॾिबो कोन साईं तूं त कासाई आहीं तोखे सॾिबो कोन साईं तूं त कासाई आहीं मुंहुं ॾेई करे ॻाल्हि आहे मुंहिंजो ई सवाल वञी काॾे थो भॻो तुंहिंजो ताबीज़ कोन लॻो मूंखे मोटाए ॾे भॻो तुंहिंजो ताबीज़ कोन लॻो मूंखे मोटाए ॾे भॻो मूंखे फुरे की तुंहिंजो ताबीज़ कोन लॻो मूंखे मोटाए ॾे भॻो तुंहिंजो ताबीज़ कोन लॻो मूंखे मोटाए ॾे भॻो जंहिं लाइ मरां पियो रब ॼाणे जानी मुंहिंजो न थियो हाणे जंहिं लाइ मरां पियो रब ॼाणे जानी मुंहिंजो न थियो हाणे कयां थो सरवर खे फोन तोखे छॾींदो हूं कोन मुंहिंजो वठंदी सोनो सॻो तुंहिंजो ताबीज़ कोन लॻो मूंखे मोटाए ॾे भॻो तुंहिंजो ताबीज़ कोन लॻो मूंखे मोटाए ॾे भॻो मूंखे फुरे की तबाह मुला पुॼंदो अलाह हए कूड़ मूं सां रुॻो तुंहिंजो ताबीज़ कोन लॻो मूंखे मोटाए ॾे भॻो तुंहिंजो ताबीज़ कोन लॻो मूंखे मोटाए ॾे भॻो वाह 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 तव्हां बि ग़लति पते ते छो वियो हे त हो हुयो न त महबूबा के क़दमों में उन ॾे बि वियो त कमु न थियो वञो हा फर्ज़ंद ते त कमु बि थिए हा न पोइ दुआ लॻी वञे अॼुकल्ह दीवारनि ते नंबर लिखियल हूंदा आहिनि न बंगाली बाबा महबूबा के क़दमों में फलाणी बीबी पोइ तव्हां मूं बि नंबर खयो न ग़लती मुंहिंजी बि ग़लती आहे तव्हांजी आहे न फर्ज़न सां जेको आहे तव्हां खजू सां कयो आहे कॉन्टेक्ट त मतां लॻी बि वञे न हे साईं त रहंदो बेड़ो गरक कराए छॾियो न असां साईं जा पंहिंजा ई पघर कोन था छुटनि बेड़ो गरक न कयो आहे अञा वरी पोइ माना अचे हा असां ॾे असांजी दुआ लॻे हा हा न पाण खे खणी न आहे लॻंदी ॿियनि खे लॻे हलो पोइ साईं तव्हांखे पाण खे कोन थी लॻे त असांखे काॾण लॻे हिते वठूं था भला ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम
व्यूअर्स बेर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। ऐं हींअर असांखे जेको आहे जॉइन कयो आहे असांजी पंहिंजी प्यारी भेण माशाल्लाह सां तव्हां उनखे स्क्रीन ते ॾिठो, रियासत ड्रामे में बि तव्हां उनखे ॾिठो। कल्ह राति उन्हनि जो हिकु ज़बरदस्त सीन हलियो आहे, स्टार्ट ई उन्हनि खां थियो आहे रियासत ड्रामे जी एपिसोड जो। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त पाण गॾोगॾु सिंगिंग बि सिखी रही आहे, सिंगिंग बि करे रही आहे, गाना बि अची रहिया आहिनि उन्हनि जा, यूट्यूब ते तव्हां उन्हनि जा गाना बि ॾिसी सघो था, ऐं एक्टिंग बि करे रही आहे, ऐं गॾोगॾु होस्ट भी आहे। सो असां सां गॾु मौजूदु आहे इकरा अली। सो उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम इकरा। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। भाई हिकु ॻोठाणी छोकिरी त हिकिड़ी सफ़ा जेको आहे मॉडर्न छोकिरी थी वई, सफ़ा लुक ई चेंज थी वियो आहे तव्हांजो, माशाल्लाह इलाही प्यारा था लॻो। थैंक यू। बसि मूंखे दिलि चयो मां चयो थोरो लुक चेंज कयां त ऐं गर्मी बि हुई इन करे। इहो त आहे। जी, न न इहो त ठीकु आहे, पर हाणे हिकिड़ी कंटिन्यूटी हूंदी आहे ड्रामे जी, उनखे कीअं कंदव पोइ? कंटिन्यूटी त आहे, उन में एक्सटेंशन जी ज़रूरत आहे। एक्सटेंशन जी उहो ई ज़रूरत मां डायरेक्टर जी शक्ल पई ॾिसां हींअर। कंटिन्यूटी वरी थी वेंदी बरक़रार हुते थी वेंदी, गेटअप चइजे सॻियूं बॻियूं हा पातींदो वार अच्छा सॻियूं पातियूं अथई। हा अच्छा अच्छा सॻियूं बि आहिनि कुझु सीननि में। सही सही सही। पोइ उन वारी हा पोइ त पोनी बि थी वेंदी आहे हर शइ। हा कुझु न कुझु एक्सटेंशन हणी गुज़ारो करे वठंदासीं। एक्सटेंशन न बि हणो, पोनी करे छॾियो, मथे ते पोती पाए छॾियो, ॻाल्हि बिल्कुलु, ख़तमु, हा। हली वेंदो आहे। जी, जी। भई कीअं पियो हले कमकार एकरा? माशाल्लाह भलो तो हले पियो। गाना वग़ैरह गाना वग़ैरह हाणे थोड़ी रिकॉर्डिंग वग़ैरह हले थी असांजी, पोइ शूट्स कंदासीं इंशाल्लाह। ईद ते वरी न्यू असांजो एल्बम अची रहियो आहे। अच्छा अच्छा जी, जी। सही। ऐं ड्रामो ऑन एयर थियो, कीअं मोट मिली आहे? 2 एपिसोड्स अञा हलियूं आहिनि। माशाल्लाह ॾाढी सुठी मोट मिली आहे, काफ़ी माण्हुनि तारीफ़ कई आहे, ॾाढो सुठो ड्रामो आहे। इंशाल्लाह असांखे उमेद आहे त इंशाल्लाह सुपर हिट थींदो। इंशाल्लाह इंशाल्लाह। ऐं वरी हाणे कॾहिं वेंदव रिकॉर्डिंग ते तव्हां? अॻे हफ़्ते खां मंडे ट्यूसडे खां आहे वरी 3 स्पेल करण जो इरादो। त केतिरा ॾींहं मथां ईद बि आहे? ईद आहे, ईद खां पहिरियां 3 ॾींहं खनि 4 रिकॉर्डिंग बंदि कंदासीं, छो जो ईद ट्रांसमिशन में बि अचिणो आहे। 80% थी वेंदो शेड्यूल, पोइ वरी 20% वरी ईद जे मथां, छो जो सोप आहे न हाणे 20 एपिसोड हलंदा महीने में, शूट हर महीने थींदी। हा सही। सोप में त हींअर तव्हां केतिरा एपिसोड्स ॾेई चुका आहियो इदारे खे? हिन वक़्तु मुंहिंजा आहिनि 52-54 रिकॉर्ड आहिनि। अच्छा, 50 कया आहिनि, वधंदियूं 2 क़िस्तूं खनि टे। अच्छा, 50 ऑलरेडी माना मुंहिंजे आहे रिकॉर्ड। 50 आहिनि। हा। अच्छा यानी हे 100 एपिसोड्स खणी वेंदव या मथे? आहे 100, पोइ अॻिते वरी जीअं इदारे जो हुकुम हूंदो भले 500 1000 ताईं बि हलाईंदासीं। उहो जेतिरी ॾिसूं मोट मिले थी, व्यूअर छा था चवनि, सही वधीक वरी इदारे खे फॉलो कंदासीं, सही। जेको वरी इदारे जो हुकुम हूंदो। सही। त इकरा जो जेको कैरेक्टर आहे, इकरा तव्हां पहिरीं कैरेक्टर जे हवाले सां ॿुधाईंदव त छा किरदारु आहे तव्हांजो हुन में? मुंहिंजो हुन में हूर जो किरदारु आहे, ॻोठाणी हिकिड़ी छोकिरी आहे, ॻोठ जी पंहिंजे कज़न खे पसंदि कंदी आहे, त बसि वरी असांजी शादी न थी सघंदी आहे, जहिड़ा इहे फ़साद हलंदा रहंदा आहिनि। पोइ बसि मां थोड़ी प्यार में चरी थी वेंदी आहियां, इन टाइप जो कैरेक्टर आहे। अञा त अॻिते सीन ॾाढा ज़बरदस्त ईंदा। अच्छा जी जी सही। सफ़ा चरी थी वेंदी आहे। सफ़ा चरी थी वञे, ऐं हिन जो जॾहिं रिश्तो टुटी थो वञे त पोइ 2 स्पेल खां वरी मुंहिंजो बि किरदारु इन थियो आहे। इहो मुंहिंजो रिश्तो वठण ईंदो आहे। मुंहिंजो किरदारु इन थियो आहे। ॿुधो था? खोड़ो ई नथो लॻे, मूंसां गॾु खोड़ो ई वरी कोन थो लॻे। इहो तॾहिं टुटो आहे जो माना डिज़ाइन ई नथी मिले न। पोइ 2 स्पेल में मुंहिंजो मामा लालू जो आहे, उहो पीउ जे कैरेक्टर में आहे छोकिरी। पोइ असां हिननि ते वञूं था रिश्तो खणी, भई तव्हांजो होॾां रिश्तो न थियो आहे, तव्हां पोइ भला ॾे वठि कयूं। पोइ जेकी मुंहिंजी भेण आहे कैरेक्टर में, उहा हिन जे भाउ ते बीहजी वञे थी, हीअ मूं ते नथी बीहे। हाणे माना वरी एॾे इवेंट्स आहिनि त मां बाबा खे चवां थो शादी करा मुंहिंजी हूर सां, चई बाबा हूर राज़ी थिए त तुंहिंजी शादी कराइनि। पोइ हाणे 3 स्पेल राइटर चए पियो थो तूं वञी थो माना हुनजे घर वरी थां थो धोई, बुआरी थो ॾी, माना हिन जे इश्क कम थी कराए, आसरा थी ॾे, यानी कसरूं कढे थी। यानी थोड़ो कॉमेडी टच भी थी वियो। कॉमेडी है बिल्कुल। थोड़ो ये भी बोगला हूंदा आहिनि ॻोठ में हिकिड़ा कैरेक्टर, बोगला माण्हू बेवकूफ़, पोइ हुनखे जेके ॻोठ जूं औरतूं इस्तेमालु कंदियूं आहिनि, उन अहिड़ा कैरेक्टर आहिनि। पोइ उन हिकिड़ी हक़ीक़त ॾेखारी आहे जेको कुझु हले थो। वाकई अहिड़ा आहिनि? हा हा बिल्कुलु आहे, बिल्कुलु ईअं। इश्क में उहो ॿुधो अधी खे ख़बर ई न हो, अधो इश्क में अंधो, उहो चकर। पोइ उनखे वरी खणी आया त वाकई ईअं आहिनि त माना हिनखे चए थी हा मां तोसां शादी कंदसि, थां बेवकूफ़ थी ठाहे मतिलबु। थां त धोई ॾे, बुआरी त ॾेई ॾे, दिलो त भरे ॾे, माना अच्छा सही। पर जेको इश्क करे थी उहो पंहिंजे कज़न सां करे थी। वो केरु आहे?
बसि आहे को एक्टर मतलब एक्टर आहे फ़हीम भुट्टो। अच्छा फ़हीम जी, भुट्टो जी, आहे। हा। ऐं तव्हांजी भेण जो जेको कैरेक्टर कयो आहे उहो वो? सब्बा शाह सखर जी आहे। अच्छा ऐं पीउ जे कैरेक्टर में मामा लालू अब्दुल मनान अच्छा अब्बासी। हाँ सही 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 माशाल्लाह कास्टिंग त सुठी आहे इलाही ऐं इंशाल्लाह उम्मीद आहे हिन जो अच्छा मां हिकिड़ा अॻ में कयो को हिते केटीएन जो प्ले कयो आहे ही सोप सीरियल जी, जी, फर्स्ट मां त अच्छा मुंहिंजे हिन ड्रामे में 4 अहिड़ियूं फीमेल आहिनि जंहिंजो फर्स्ट टाइम कमु आहे जीअं ही इकरा जो पहिरियों सोप आहे उन खां पोइ कोमल आहे या हू नेहा रखी अथमि छोकिरी नेहा नेहा उन्हनि जो पहिरियों त पोइ मूंखे माण्हू चवनि पिया यार नयूं छोकिरियूं रखियूं थी कीअं कमु कंदियूं मां चयो को बि आर्टिस्ट मेल या फीमेल जेको एक्टिंग करणु अचे थो न उनजे अंदरि में आर्टिस्ट आहे हाणे उहो डायरेक्ट ते डिपेंड थो करे त उन में केतिरो फन आहे जो उनखे एक्टर खे ज़ाहिर करे पर इकरा मूंखे तव्हां ॿुधायो त तव्हां पाण खे मतिलबु सिंगिंग करणु वधीक पसंदि आहे या एक्टिंग करणु वधीक पसंदि आहे छो त मां जेको जेतिरो मां तव्हांखे जज कयो आहे मुंहिंजे ख़्याल सां त तव्हांजो जेको लाड़ो आहे उहो वधीक सिंगिंग जी तरफ़ सिंगिंग जी तरफ़ आहे है न बिल्कुलु तव्हांखे ज़बरदस्ती था एक्टिंग कराइनि है न न शुरू में स्टार्टिंग त मां एक्टिंग खां ई कई हुई मूंखे शौक़ु हुयो एक्टिंग जो पर वरी सिंगिंग में आयमि त वरी सिंगिंग में घणो मज़ो अची वियो मां चयो त हाणे बसि सिंगिंग सही आहे सिंगिंग में इहो आहे त असांखे काॾहें आउट ऑफ सिटी न वञिणो पवंदो आहे हिते ई हूंदो आहे ॻोठ साइड रिकॉर्डिंग थींदी आहे इहो गर्मी हूंदी आहे ईअं हूअं त कॾहिं कॾहिं असां टाइम न ॾेई सघंदा आहियूं त इन करे मां चयो त इहो एक्टिंग बि सही आहे पंहिंजी जॻह ते माण्हू स्क्रीन ते नज़र थो अचे पर सिंगिंग घणी बहितर आहे हाणे ॿ ई कम पंहिंजी जॻह ते बहितर आहिनि पर वधीक मज़ो तव्हांखे सिंगिंग में थो जी अचे जी वधीक सिंगिंग में आहे पैसो बि सिंगिंग में आहे घणो सही जी सही इहा ॻाल्हि बि सही आहे ॾिसो पैसे जी ॻाल्हि अची वई आहे वरी बि। मां चयुमि आहे त ॻाल्हि पैसे जी ॻाल्हि सॼी। मां हिते पैसे जी ॻाल्हि खे रोकण थो चाहियां वरी कंदा कराईंदा मूंखे अॻु यानी ॻाल्हि आहे सही सिधी पैसे जी अच्छा हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि इकरा जे लाइ मां जी जी त इकरा असां वटि स्टोरी ते आई हुते मुस्कान एंटरप्राइज़ेस जंहिंजो प्रोड्यूसर आहे हाकिम अली चना साहिबु उन्हनि साईं वारनि इकरा सां तमामु सुठी महिनत कई माशाल्लाह माशाल्लाह ऐं इकरा में हुअणु घुरिजे त हुननि वटि वरी ॿीहर वञी कमु करे हा। मां त हिनखे इहो ई चवंदुसि सही, हक़ीक़त में उहो सही। बेस्ट कमु कनि पिया ममताज़ मौलाई साहिब सां इकरा जो बिल्कुलु, बिल्कुलु। सॉन्ग आहे अची वियो आहे दुइट बिल्कुलु हा अञा ऑनियर न वियो आहे उहो न अञा ऑनियर न थियो असल में न उन वटि टाइम हुयो न मूं वटि असां वीडियो न करे सघियासीं हुनजी अच्छा जी सही त हाणे इंशाल्लाह हुनजी वीडियो कंदासीं असां इंशाल्लाह जी, जी, इंशाल्लाह हा। सही त तव्हां सां गॾु बि अञा डुएट वग़ैरह न कयो आहे न हिननि न, त हिननि मूंसां सां न न कयो कयो आहे बाक़ी थोरा थोरा ख्वाब ॾिसूं था थोड़ा थोड़ा ख्वाब ॾिसो था न न ख्वाबनि जी ताबीर बि त कयो न जी जी तव्हां त उहो ॾिसो। मुला जी ॻाल्हि ॿुधायोमांव न मुला सॼा ग़लति कम था कनि त ताबीर सिधो बीहे ई कोन थो न अच्छा इहो हिते हुयो तावीज़ यानी न मां हिते न चवंदुसि न भई सिंगिंग जे लाइ थी चवां मां हा, हा, इहा गानो ॻाल्हि आहे। गानो हा, ॻाए गानो मूंसां गॾु हिते हुयो। इकरा हा। जी, जी, बिल्कुलु, ग़लति त पिया सम्झो मां त खजू लाइ चवंदसि त भाभी माशाल्लाह असांजी जेको आहे ॾाढी प्यारी आहे ऐं माशाल्लाह खजू खे जेको आहे मुबारक बि ॾियूं ऑनियर त शादी थी आहे जी, जी, बिल्कुलु। ऐं इलाही इलाही मुबारकूं हुजनि तव्हांखे मां ॾिठी बि भाभी पंहिंजी माशाल्लाह। इलाही प्यारी आहे माशाल्लाह सां माशाल्लाह। पर ॻाल्हि इहा आहे त भाभी न त नज़र ज़रूरु रखिजो इहो मां ॿुधाए छॾियांव ऐं जेको आहे वञे थो मां शरीफ़ शूट्स वग़ैरह डायरेक्टर ते आहियां ऐं शूट्स वग़ैरह ते वञे थो हिन जो मोबाइल वग़ैरह चेक कंदा कयो हा न इकरा इकरा असां सां गॾु मुंहिंजी फैमिली में रही आहे इहा ॿ स्पेल भाई फैमिली वारनि जी ॻाल्हि नथी कयां फैमिली खां ॿाहिरि वारनि जी ॻाल्हि न थी कयां ॿाहिरि पई। हाणे पुछो मां त सेट ते मां वाहिद डायरेक्टर आहियां जे आर्टिस्ट फीमेल चवंदियूं त तव्हां असां खां परे न थियो छो बा बाबा माहौल ॾींदा न असां फैमिली वांगुरु न न न छाजे लाइ हरू भरू वेझो रखो चकमक वांगुरु चिंबड़ाए रखो हरू भरू हलो पंहिंजे पंहिंजे घर सही छा था ॿुधायो हींअर तव्हां असांखे हाणे मां हे जेके ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि त मां दिलि जो मरीज़ थी वियो आहियां अए हे पोइ हाणे आहे बि मूं वटि गीत बि मर्ज़ वारो आहे बसि सही आहे पोइ दिलि जा मरीज़ खोड़ वेठा आहिनि हिते हा खोड़ वेठा आहिनि त उन्हनि खे भेटा था पेश कयूं बसि सही आहे ओह जे हिक बीमारी त दवा भी वठां ओह जे हिक बीमारी त दवा भी वठां करे दिल जो मरीज़ छॾियो थी करे दिल जो मरीज़ छॾियो थी हक मूंखे अहिड़ो ॾिनो थी हाणी मरण ते आहियां मां ओह जे हिक बीमारी त दवा भी वठां करे दिल जो मरीज़ छॾियो थी करे
मरण ते आहियां मां ओहो जे हिक बीमारी त दवा भी वठां नागन वारा बेर रखिया थी कसम खणी मुंहिंजा पेर कढिया थी नागन वारा बेर रखिया थी कसम खणी मुंहिंजा पेर कढिया थी सिधो वार दिल ते कयो थी सिधो वार दिल ते कयो थी ॾाढो मूं सां कयो थी हाणी मरण ते आहियां मां ओह जे हिक बीमारी त दवा भी वठां करे दिल जो मरीज़ छॾियो थी करे दिल जो मरीज़ छॾियो थी धक मूंखे अहिड़ो ॾिनो थी हाणी मरण ते आहियां मां ओह जे हिक बीमारी त दवा भी वठां केॾियूं कयूं मूं तो सां चङायूं हीअ में ॾिनियूं मूं तोखे जायूं केॾियूं कयूं मूं तो सां चङायूं हीअ में ॾिनियूं मूं तोखे जायूं ॾिनो बाह जो मूंखे सिलो थी ॾिनो बाह जो मूंखे सिलो थी कयो कोन कुझु भी भलो थी हाणी मरण ते आहियां मां ओह जे हिक बीमारी त दवा भी वठां करे दिल जो मरीज़ छॾियो थी करे दिल जो मरीज़ छॾियो थी धक मूंखे अहिड़ो ॾिनो थी हाणी मरण ते आहियां मां ओह जे हिक बीमारी त दवा भी वठां शाहल चांडे खे रण में रुलाए सखर शहर में जानी वह भुलाए शाहल चांडे खे रण में रुलाए सखर शहर में जानी वह भुलाए अञा जेको करी त लो थी अञा जेको करी त लो थी पंहिंजे हथनि सां मारे भलो थी हाणी मरण ते आहियां मां ओह जे हिक बीमारी त दवा भी वठां करे दिल जो मरीज़ छॾियो थी करे दिल जो मरीज़ छॾियो थी धक मूंखे अहिड़ो ॾिनो थी हाणी मरण ते आहियां मां ओह जे हिक बीमारी त दवा भी वठां ओह जे हिक बीमारी त दवा भी वठां बेहतरीन इहो त बिल्कुलु हिकिड़ो नयो रंग तव्हांजो मां ॾिठो आहे रोमांटिक सॉन्ग हा हीअ काफ़ी टाइम खां पोइ कोशिशि कई आहे इहो बि तव्हांजो ई लिखियलु आहे जी माशाल्लाह इहो बि इलाही सुठो आहे ऐं हर गानो ई पंहिंजो पाण ई लिखंदा आहियो न कोशिशि हूंदी आहे त मां पाण लिखां या त इकरा बि उते साम्हूं ॾिठो पए शायदि हिकु अधु इकरा जो बि सॉन्ग लिखियो मूं अच्छा अच्छा हा हा सही सो पंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे बाक़ी त हाणे त अल्हम्दुलिल्लाह काफ़ी मुंहिंजा दोस्त आहिनि शाइर साईं मुंहिंजो दोस्त आहे हिकिड़ो बशीर अहमद कलोड़ो साहिबु तमामु बहितरीनु ऐं सुपर हिट शाइर आहे हींअर मुंहिंजी सिलेक्शन हुन वटि आहे ऐं पूरो एल्बम हुननि तयारु कयो आहे अच्छा 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 हा बिल्कुलु सही ज़बरदस्त इंशाल्लाह जल्द उहो बि ऑनर थींदो सही हूअं मतिलबु कोशिशि छा हूंदी आहे तव्हांजी त केतिरा सॉन्ग्स ॾींदा आहियो साल में साल में त न मां महीने में 4 5 6 7 ॾींदो आहियां अच्छा अच्छा हा पहिरियां आज़ाद प्रोडक्शन सां पंहिंजो कमु हूंदो हुयो जॾहिं खां वठी वरी उहो पैसो कयोसीं बाबू ज़मीनदार आहे त उन्हनि में थोरियूं उन्हनि कोताहियूं ॾेखारियूं त उन्हनि खे छॾे करे हाणे जिथे हिकिड़ा कमु करे आई आहे मुस्कान एंटरप्राइज़िस उते तमामु कम बि संभालियां पियो मां
ऐं कमु पाण बि उते कयां पियो अच्छा अच्छा ज़बरदस्त तमामु बहितरीनु कमु आहे हीअ जेका म्यूज़िक आहे त इहा उस्ताद साजिद अली शेख ॾिनी आहे हा ऐं हीअ जेको कमु आहे उतां मुस्कान एंटरप्राइज़ जो आहे माशाल्लाह म्यूज़िक बि ॾाढी सुठी आहे ऐं पोयों जेको गानो तव्हां ॿुधायो हुयो तावीज़ वारो उनजी बि म्यूज़िक ॾाढी तमामु सुठी आहे बहितरीनु तमामु बहितरीनु इहा पाण उते जेको आहे सो म्यूज़िक तयारु करे ॾियनि था साईं हाकिम अली चना साहब वारनि जो जेको कमु आहे त हिन वक़्तु सिंध में 1 नंबर पे है अच्छा जी जबरदस्त। तो एकरा कैसा एक्सपीरियंस रहा है तुम्हारा? मेरा एक्सपीरियंस अच्छा रहा है इनके साथ काफ़ी इन्होंने मेरे 3-4 सॉन्ग करवाए और बहुत अच्छे सॉन्ग हुए अभी काफ़ी सॉन्ग अभी मेरे जो हैं वो अभी डिले किए हुए हैं मैं खुद बिजी लगी पड़ी थी और कुछ अपनी मसरूफियात की वजह से मेरा टाइम नहीं हुआ जाने का और ये मौलाई साहब वाला सॉन्ग भी है इन्होंने बीच में मुझे फ़ोन भी किया था तो मैंने कहा कि अब हैदराबाद आना मेरे लिए बहुत मुश्किल हो रहा है आप लोग यहाँ आएंगे तो यहीं करेंगे वीडियो होगी जो भी होगा सॉन्ग वगैरह यहीं कर लेंगे सही जी तो अभी क्या है प्रैक्टिस वगैरह कर रही हो या प्रैक्टिस तो अभी नहीं कर रही हूँ कोई ऐसा कोई उस्ताद मुझे मेरी नज़र में अभी आया नहीं है लेकिन वैसे मैं घर पे गुनगुनाती रहती हूँ थोड़ा सा रिहर्सल खुद करती रहती हूँ मैं तो पहले से काफ़ी ज़्यादा अच्छी हो गई है मेरी जो आवाज़ है मुझे जितना समझ में आ रहा है कि अब ज़्यादा अच्छी हो गई है सही पहले मुझे इतना एक्सपीरियंस नहीं था अपने से गाती थी सही हाँ। नहीं सुनेंगे तुमसे भी सुनेंगे ज़रूर तव्हां छा था चओ पिया त मतलब पहिरें खां आवाज़ कुछ बेहतर थी अथसि या उस्ताद जी त ज़रूरत पवंदी आहे न? जी बिल्कुल बिल्कुल मां इकरा जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि इकरा खे मशवरो बि ॾींदुसि त जेको असां पाण अगरि स्टार्टिंग कंदासीं ABCD खां त असांजा उल्टा सुल्टा अख़र थी वेंदा पर अगरि असां सां उस्ताद गॾु हूंदो जेको महिनत कंदो ऐं असांखे सेखारींदो त असांजी राइटिंग बहितर वेंदी जी बिल्कुल बिल्कुल ऐं बग़ैर ड्राइवर जे गाॾी न हलंदी आहे न हलंदी ठीकु आहे न त मां इकरा खे इहो मशवरो ॾींदुमि इकरा खे उते माइंड न कजो प्लीज़ त उते इकरा जॾहिं आई त हाकिम अली चना साहब हिकिड़ो उस्ताद घुरायो हुयो जेको हिनखे रिदम वग़ैरह टेम्पो वग़ैरह सम्झाए पियो त म्यूज़िक कीअं ज़ाहिर आहे स्टार्ट में त हर कंहिंखे ज़रूरत पवंदी आहे हा त शायदि मूं उते नोट कयो जेतिरो त इकरा खे मसरूफ़ियात हुन वजह खां या शौक़ु न हुयो मूंखे त ईअं लॻो त जेको शौक़ु हूंदो आहे त माण्हू उन शौक़ में न पूरो हूंदो आहे इंसान खे शौक़ु हूंदो आहे पर इंसान पंहिंजे घर में जेतिरो कंफर्टेबल हूंदो आहे न उहो किथे न हूंदो आहे हाणे स्टूडियो में केतिरो मुश्किल हूंदो आहे रहणु मां मतिलबु काफ़ी ॾींहं स्टूडियो में रहियसि मुंहिंजे लाइ थोरी मां पाण बीमार थी पियसि मुंहिंजा ॿार बीमार थी पिया ख़बर आहे मुंहिंजा 2 ॿार बि आहिनि त मां थोरी उहो थी वियसि ऐं दिमाग़ बि हाइपर थी वेंदो आहे इंसान जो एतिरा माण्हू अचनि वञनि सभु सवाल कनि त इहे स्टूडियो में छो हिकिड़ी सिंगर रही पई आहे बुरो लॻंदो आहे न इम्प्रेशन सुठो न वेंदो आहे मुंहिंजी बि इमेज ख़राब पई थिए पोइ इन करे मां हिनखे चई छॾियो त हाणे मां स्टूडियो न ईंदसि तव्हां अचो हिते कराची अचो हिते मुलाक़ात कयूं था ऐं हिते ई असां कमु कंदासीं जेको बि थींदो त उनखां पोइ असांजी थोरी सी विच में थी वई पंहिंजी अच्छा पर इंशाअल्लाह थींदो आहे पार्ट ऑफ मतलब तव्हांजी जॉब आहे पर ज़ाहिर आहे तव्हां जेकॾहिं स्टूडियो में रहो था त उन वक़्तु वाकई तव्हांजो माइंड वो न हूंदो आहे न हूंदो आहे सिखण वारी पंहिंजे घर में जेतिरो माण्हू रिलैक्स हूंदो आहे न उहो किथे न हूंदो आहे त बहितर आहे त तव्हां हिकिड़ो कुझु अहिड़ो उस्ताद हायर कयो जेको तव्हांखे या त घर अची सेखारे या तव्हां उते वञी सिखो पर उस्ताद लाज़मी आहे हिनखे जॾहिं मीरपुर माथिल शूट ते आई त मुंहिंजे ख़्याल में पूरी सिंध में मौसीकार ऐं सिंगर अहिड़ो न आहे जेको साईं सखावत हुज़ूर बुखारी मुंहिंजो मुर्शिद आहे ऐं मां चैलेंज सां चवां थो त सिंध में अहिड़ो स्टूडियो न आहे जेके उन वटि इक्विपमेंट्स आहिनि साईं जो राग सां इश्क आहे ऐं ख़ान साहब अब्दुल सत्तार तारी साहब जेके 5 लख हिकिड़ी राति जा वठंदा आहिनि उहे उन सां गॾु तबलो वॼाईंदा आहिनि ऐं लंडन खां स्पेशल ईंदा आहिनि पोइ हिन खे ओॾे वठी वियुसि स्टूडियो पोइ साईं खे चयो कुझु ॿुधा मिसाल गुनगुनाए पोइ साईं बि इहा ॻाल्हि कर उस्ताद कर ऐं तव्हां उते ई कराची में ई अहिड़ा सुठा सीनियर उस्ताद पिया आहिनि जेके अची तव्हांखे रियाज़ कराइनि ऐं हिकिड़ो कलाम हिन जो कोशिशि कंदासीं त हिन ईद ते साईं खां ट्रैक ठाराए KTN जे लाइ स्पेशल KTN चैनल ते ॾींदासीं ऐं हुनजो वीडियो बि ठाहींदासीं ऐं हिन वक़्तु असांजो जेको रियासत ड्रामे जी OST ऑनर थी आहे उहो ॻायो ग़ुलाम अली समिया ऐं हुनजो म्यूज़िक साईं सखावत हुज़ूर बुखारी कयो ज़बरदस्त ऐं गज़ल जो मां त माना वॾे वाक़े चवां थो ही ऑन द रिकॉर्ड इहो शइ त म्यूज़िक हुजे राग हुजे सिंध में सखावत हुज़ूर बुखारी जहिड़ो सिंगर न ज़बरदस्त एकरा तव्हां माशाल्लाह होस्टिंग बि कई आहे पाण जी त तव्हां पंहिंजे अंदाज़ में ब्रेक त वठो ब्रेक मां भुलिजी वई इहो या कहिड़ी ॻाल्हि अचूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ केॾांहुं न वञो असां सां गॾु हुजो रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम रंगन भरी शाम हे रंग बरंगी
तव्हांखे भली कार कंदासीं रंगनि भरी शाम में ऐं असांजी ज़बरदस्त कचेरी बि हली रही आहे गाना बि इंजॉय करे रहिया आहियूं अच्छा जीअं हाणे रियासत ड्रामे जे हवाले सां ॻाल्हि थी रही आहे त हींअर जीअं अॼु 3rd एपिसोड हलंदी त कहिड़ा कहिड़ा कैरेक्टर्स आहिनि जेके साम्हूं स्क्रीन ते अची चुका आहिनि कंहिंजी स्टोरी हींअर हली आहे जेके 2 एपिसोड असांजा हली चुका आहिनि उनमें रातो की किस्त जेकी सेकंड किस्त थी उनमें फिज़ा मलिक जी एंट्री थी अच्छा अच्छा उन खां पहिरियां जेका बि कास्ट आहे सना रज़ा उस्ताद उमेद अली कलवर मंज़ूर मुराद साहब सोनू मिर्ज़ा फाहमीदा साहिर फेरोज़ सलमान अच्छा अच्छा इन्हनि सभिनी जी एंट्री अञा हिकिड़ी अॼु एंट्री हिकिड़ो नओं करेक्टर इन थींदो जेको इम्तियाज़ बोज़दार आहे जेको हिन जे भाउ जे करेक्टर में हिननि जे घर जो सीन माना गॾियल अॼु हलंदो अच्छा अच्छा ऐं उनखां पोइ जेका अॼु 3 किस्त हलंदी न उहा वॾी मज़ेदार किस्त आहे ऐं ईअं लॻंदो त का फिल्म हले थी अच्छा अच्छा हा इवेंट्स बि ज़बरदस्त आहिनि ऐं उनमें सीन ॾाढा भला आहिनि जेके अॼोकी एपिसोड आहिनि ड्रामो सॼो पावरफुल आहे पर अॼु वरी मज़ेदार किस्त आहे अच्छा टोटल जेका तव्हां शूट कई आहे या मीरपुर मातेलो में ई कई आहे न पहिरें स्पेल में मां 3 ॾींहं कई शूट पीर ॻोठ पीर साहब पागारे वारनि जी हवेली उते उनखां पोइ बाक़ी मां मीरपुर माथेलो ॾहिरकी असां सां गॾु आहे ॾहिरकी बि कई आहे मीरपुर माथेले बि कई आहे अच्छा ऐं हाणे जेको स्पेल करणु वेंदव ॻोठ पंहिंजे मीरपुर माथेले अच्छा वो उते आहिनि लोकेशनूं मां चयो स्टार्ट में होॾां हवेली मिली 2 ॾींहंनि जे लाइ हाणे पोइ उते ई आहे सभु शइ पंहिंजे पर हींअर जीअं गर्मी आहे त गर्मी वारे ॾींहंनि में तव्हां पोइ शूट्स कीअं कंदा आहियो शूट ईअं उते लाइट जो बि मसलो आहे ज़ाहिर आहे गर्मी बि आहे आउटडोर सीन्स बि आहिनि ऐं केॾो मसलो थींदो हूंदो असुल में उते हिकु त मुंहिंजी जेकी रहाइश आहे उहा शहर में आहे हिकिड़ा खे ख़बर आहे बोरची रखियलु आहे हिकिड़ो प्रोफेशनल तरीक़े सां उनखां पोइ मां 5 बजे सुबुह जो उथंदो आहियां हिननि खे उथारींदो आहियां 5 बजे माना टाइम में कंप्रोमाइज़ न हूंदो 5 बजे उथो मेकअप वारे खे चवंदो आहियां भाई 6:30 ताईं हे हिननि जो मेकअप थियलु हुजे बोरची खे चवंदुसि त 6:30 ताईं हिननि जो नाश्तो तयारु हुजे 7 बजे क्यू करिणो आहे हाणे ईअं थींदो गर्मी आहे त माण्हू सवेर जेतिरो निकिरी वेंदो 10 10:30 खां पोइ टॉप लाइट्स आहे पोइ वरी माण्हू इंडोर हुन कम ते बीहंदो वरी शाम जो 4 बजे खां पोइ छो जो असां वटि नाइट शूट घणी हूंदी आहे नाइट बि 12 1 बजे ताईं राति जो था कयूं अच्छा हा पर चाहे जे शहर में कयूं था उते सहूलियतूं आहिनि लाइट आहे ऑलरेडी ऐं उनखां पोइ त जेको अवारो दौरो त वॾियूं लाइटूं हूंदियूं लाइट खां सवाइ न थींदो हाणे LED लाइटूं अची वियूं आहिनि त उन मां कमु कयूं था पिया पर तव्हांखे ख़बर आहे त आर्टिस्ट लॉबी जेका बि आहे चाहे शहर हुजे चाहे ॻोठ हुजे रिकॉर्डिंग्स ते वञनि था हिकिड़ो त तव्हां सुबुह जो सवेरे शूट्स करायो था त पोइ राति जो सुम्हंदा कहिड़े वक़्तु आहिनि पोइ सुबुह जो उथंदा कीअं हूंदा असां राति जो भले 12 1 2 बजे शूट ते सुबुह जो उथण 5 बजे आहे लाज़मी आहे ऐं उन्हनि खे पाण खे ॾिसो न आर्टिस्ट खे ख़बर हूंदी आहे उन्हनि खे चई चईंदा भाई ॾिसो जेको कमु 5 ॾींहंनि में थींदो उहो 3 में थींदो तव्हांजो बि फ़ाइदो आहे तव्हां ईंदव पोइ आर्टिस्ट पाण चवंदो आहे त जल्दी जान छॾायूं छो जो हुते कमु करणु अचनि था न त उहो पाण चवंदा हाणे गर्मी में मां हिन जे लाइ इहा सहूलियत कई आहे फीमेल जे लाइ जिते रहाइश आहे उते हिननि खे AC हणाए ॾिनी आहे त वरी ठीकु आहे भला 2 कलाक राति जो माण्हू आराम करे थो सुकून सां बाक़ी हू घर वारो माहौल हूंदो आहे उते असांजो बोरची रखियलु आहे आर्टिस्ट मेल फीमेल खां बि पुछंदा आहियूं छा खाईंदो खाइण पीअण में माशाल्लाह अच्छा पाणी में माना ईअं सम्झो त मिनरल वाटर उते प्लांट लॻल आहे जिते असांजी रहाइश आहे पाणी रहाइश मां ख़ासि करे ख़्यालु कंदो आहियां पोइ जेके असांजा आर्टिस्ट मेल हुजनि फीमेल हुजनि खाइण पीअण में छो जो हेठां मथे आया आहियूं स्पॉट बॉय खां एहसास बि आहे ऐं इन्हनि शयुनि में माण्हू जेकॾहिं फूड में बचाईंदो न जेको चवे त मां 5 रुपया मानी मां बचाए अमीर थियां पोइ मुंहिंजे ख़्याल में उहो सदाईं धिकनि में हूंदो त हिकु त असांखे जेके बि डायरेक्टर असांखे ॿुधी रहिया आहिनि ऑन द रिकॉर्ड त असांखे जॾहिं बि असांजी बजट्स ठहंदी आहे त उनमें फूड कन्वेंस जा पैसा असांखे इदारो ॾींदो आहे ऐं हिकिड़ा खे ख़बर आहे मूंसां रही आहे मां जिते लोकेशन ते बि वेंदो आहियां सिर्फ़ु लोकेशन वारनि खे चवंदो आहियां त भाई तव्हांजी लोकेशन यूज़ कंदासीं मानी न पोइ हू जेकॾहिं ख़ुशी सां चवंदा हुआ असांजे तरफ़ां भला हिकिड़ो वेलो टीम खे दावत आहे त ॿी ॻाल्हि आहे पर मुंहिंजो पंहिंजो स्पॉट बॉय उतां जॻह तां सेट ते मानी खणी ईंदो सही त छो जे असांजा सोप जेके हलनि था अॻु में ॻोठनि में मोहबतूं बंगला लोकेशनूं माण्हू ॾींदा पोइ काफ़ी फिल्मी डायरेक्टर जेके अॼुकल्ह चंदो करे फिल्म पिया ठाहिनि पोइ उन्हनि अहिड़ो माहौल ख़राबु करे छॾियो आहे जे माण्हू लोकेशन ॾियण जे लाइ बर्जन थी विया आहिनि भाई तव्हां कमु कयो था हिकिड़ो माण्हू लोकेशन ॾिए थो
टाइम ॾिए थो, पंहिंजो बंगलो आहे, घर आहे, उते तव्हां जेकॾहिं भाऊ ख़ुशी सां जेकॾहिं हू ख़िदमत करे थो ठीकु आहे, त असांजो जेकॾहिं साल ड्रामो हले मां पंहिंजी उते मानी खणी वेंदुसि त हुननि खे बि तकलीफ़ न ऐं थींदी। ॿी ॻाल्हि हिते इहा बि चवणु चाहींदमि त तव्हां लोकेशन खे एज़ अ लोकेशन ई यूज़ कयो, पंहिंजो पर्सनल घर करे इस्तेमालु न कयो, छो त क़ीमती शयूं बि हूंदियूं आहिनि कंहिंजूं ऐं उहे बि असां ख़राबु करे ईंदा आहियूं, भञी ईंदा आहियूं, सो इन्हनि शयुनि जो बि इलाही ख़्यालु रखणु बिल्कुलु। घुरिजे। ऐं काफ़ी असांजा आर्टिस्ट आहिनि न जेके ख़ासि करे मेल या कुझु फीमेल, पोइ माना भई जीअं पंहिंजे घर में रहंदो आहे, सफ़ाई सुथराई हा, सां रहंदो बिल्कुलु ईअं ई त रहणु माण्हू घुरिजे। बहितर आहे। न त उहो हिकिड़ो त कर ॾींदा, बर्दाश्त कंदा, पोइ बहानो करे चईंदा, चवंदा न असांखे ज़ाहिर आहे के महिमान बर्दाश्त आहिनि कंदो पंहिंजे नून, घर में ईअं। त न ॾींदा। सही। पर असां शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां ॿाहिराड़ी जा माण्हू इंटीरियर जा वॾा ख़ुशि नसीब आहियूं जेके हिते असांखे कराची में बंगलो 50,000 पर डे बि न मिले, हुते विकिरा त असां शूट ते रही आहे त बंगला ॾेई था छॾनि माण्हू, गाॾियूं पंहिंजियूं ॾियनि था, दिलि उनमें तेल वॾी आहे विझाए न भई, उते त महिमान नवाज़ी आहे। असां सिंधी इन ई करे त जेको आहे माशाल्लाह सां मशहूरु आहियूं, त महिमान नवाज़ी आहे ऐं दिलि वॾी आहे। उन्हनि जा घर जा उताक जा दरवाज़ा असांजे लाइ खुलियल आहिनि। बिल्कुलु। इहा ई त असां सिंधियुनि जी हिकिड़ी सुञाणप आहे जेका सॼी दुनिया में फेमस आहे। त भाउ जीअं हाणे तव्हां माशाल्लाह वञो था दुबई ऐं सऊदी बि तव्हांजो वञण जो आहे प्लान, उमिरि ते? न उमिरि ते न आहे, सिधी ॻाल्हि कजे हेॾे पंध ते था वञूं त दोस्तनि घुरायो आहे ईअं प्रोग्राम जे हवाले सां। अच्छा, प्रोग्राम जे हवाले सां। सही सही। हलो, अलाह साईं तव्हांखे नसीब करे, वञो था अहिड़े पार, थी सघे थो त अलाह साईं राज़ी थिए, तव्हां उमिरो बि करे अचो इंशाअल्लाह। त पहिरियों भेरो वेंदव ॿाहिरि कराची खां, पाकिस्तान खां? मां हिकिड़ो भेरो अॻु में दुबई खां थी आयो आहियां, पर हीअं जेको नेक्स्ट टाइम वञा थो त उहो दोस्तनि घुरायो आहे। सही। हू त मां पाण वियो हुयुसि मतिलबु ठीकु। घुमण फिरण जे लाइ। सही। वरी हाणे जेको सऊदी तयारी आहे, अॻु में दुबई आहे, उनखां मोटी अचे करे 10 या 12 ॾींहंनि खां पोइ वरी सऊदी आहे। अच्छा अच्छा, पोइ आहे सऊदी, पहिरियां दुबई वेंदो पोइ न वेंदो, त अच्छा ठीकु आहे। त हींअर बि हिते कराची में या कराची खां ॿाहिरि बि तव्हांजा फंक्शन्स वग़ैरह थियनि था? अल्हम्दुलिल्लाह। हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे, हिकिड़ो मां आर्टिस्ट आहियां ऐं हेॾो मुंहिंजा सॉन्ग मशहूरु हलनि पिया, त ज़ाहिर ॻाल्हि आहे प्रोग्राम ई हूंदा। ऐं तव्हांखे ख़बर आहे जेको बि सिंगर मशहूरु थींदो आहे त उनखे ई प्रोग्राम हूंदा आहिनि सभु कुझु। सही। बसि अलाह जूं महिरबानियूं आहिनि वॾियूं। सही। ऐं हिननि ॿिनि गाननि खां पोइ वरी तव्हांजो कहिड़ो अहिड़ो गानो आहे जेको वधीक वायरल वियो आहे? हिकिड़ो त मुंहिंजो वियो हुयो मुनाफ़िकनि जो सरदार आहीं। अच्छा। हा, छो तव्हांखे ख़बर आहे मां कुझु अहिड़ो लिखंदो आहियां जेको अॼुकल्ह ज़माने में हले पियो, मुनाफ़िकत वग़ैरह जाम आहे, त पोइ हिकिड़ो मुनाफ़िकनि जो सॉन्ग हुयो, उनमें माण्हुनि खे पैसनि वग़ैरह जी घणी ज़रूरत हुई, त उन हवाले सां मूं लिखियो हुयो, रुगो पैसा पैसा अथई। इहो कॾहिं प्ले कंदासीं, नेक्स्ट टाइम कॾहिं प्रोग्राम कयोसीं त उहो हिते सॉन्ग प्ले कंदासीं। ज़रूरु ज़रूरु। यानी तव्हां रियलिटी खे नज़र में रखी करे लिखंदा आहियो? माहौल जहिड़ो हलंदो आहे मां उनखे खणंदो आहियां। वाह वाह, इहा सुठी ॻाल्हि आहे ऐं माहौल खे ॾिसी करे ई लिखणु घुरिजे। हा, ईअं ई थींदो आहे न। सही, ज़बरदस्त। इकरा, भई तव्हां आया आहियो, ईअं त थी नथो सघे त तव्हां खां कुझु न ॿुधूं, त ॿ ॿोल कुझु तव्हां ॿुधायो त वरी पोइ कुझु हेॾां ॿुधूं, इकरा खां बि कुझु ॿुधूं। छा ॿुधाईंदव? मूंखे हिकिड़ो मुंहिंजो फेवरेट सॉन्ग आहे, ॾाढो पुराणो सॉन्ग आहे, शैला गुल मैडम जो, मां उहो ॻाईंदसि इंशाअल्लाह। त बाक़ी पंहिंजा सॉन्ग जेके आहिनि उहे मूंखे यादि ई न हूंदा। ईअं ई थींदो आहे, परावा यादि रहंदा आहिनि, पंहिंजा विसरी वेंदा आहिनि। माइक तव्हांजे भरिसां पियो आहे। जी जी ज़रूरु। यादा यादा अञा मूंखे यादा बिछड़ी वियो विसरियो नाही परे अखियुनि खां थी वियो आहे कोई बि मूंखे मुंहिंजा साईं यादा यादा अञा मूंखे यादा 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 अञा पकुआ तुझे दिल पे पकिया पकुआ तुझे दिल भी पकिया तॾहिं जुदाई कई तो तयकिया छा थो हलाई यार तू चाही परे अखियुनि खां थी वियो आहे
साई यादा यादा अञा मूंखे यादा 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 अञा मूंखे यादा विछड़ी वियो आ विसरियो नाहे परे अखियुनि खां थी वियो आहे कोई बि मूंखे मुंहिंजा साई यादा यादा अञा मूंखे यादा वाह 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 छा वक़्तु यादि ॾियारे छॾियो आहे इहो उहो वक़्तु हुयो केटीएन जो उहो उरूज हुयो केटीएन जी म्यूज़िक जो मां चवां थी त मतिलबु एॾा गाना ठहंदा हुया एॾा गाना ठहंदा हुया जो मतिलबु असां चवंदा हुआसीं असांखे कॾहिं चांस मिलंदो भाई गाननि में इहो उहो वक़्तु हुयो माशाल्लाह साईं शैला जी आवाज़ त हूअं ई लाजवाब आहे ऐं इहो गानो एवरग्रीन गानो आहे शैला जो हर गानो सुठो आहे ऐं ख़ासि करे हिन गाने जी वीडियो मूंखे ॾाढी पसंदि आहे ऐं इन में जीअं सनम अब्बासी असांजी आर्टिस्ट उन बि सुठो परफॉर्म कयो म्यूज़िक ॾाढी सुठी आहे ओवरऑल कॉम्बो ॾाढो सुठो आहे मुंहिंजे ख़्याल में नबील शेख शायदि हुन जो डायरेक्टर हुयो या मां शायदि मिस्टेक थी कयां पई या कोई ॿियो डायरेक्टर हुयो बहरहाल ओवरऑल गाने जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त गानो ॾाढो सुठो Song ॾाढो ठहियल आहे। सुठो हुयो, ज़बरदस्त गानो आहे सो अलाए काॾे हलिया वियासीं पुराणे वक़्त में हलिया वियासीं जॾहिं एॾा ज़बरदस्त गाना ठहंदा बिल्कुलु। अॼुकल्ह अहिड़ियूं वीडियोज़ नथियूं ठहनि पियूं छो ॾिसो कमु करण ते आहे न कुझु प्रोड्यूसर आहिनि जेके ॿ रुपया बचाइणु चाहिनि था त नंढिड़ो कमु ॾेखारनि था वरी जेके ख़र्चु करण वारा आहिनि त वधीक उनखे वीडियो खे ॾेखारनि था पिया हाणे जीअं साईं ॻाल्हि कई त असांजा वीडियो पीउ साईं पघार जी हवेली में बीठा आहिनि साईं ईअं चयव न ड्रामा हा ड्रामा वग़ैरह त हाणे इहे शयूं छा आहिनि जेको ख़र्चु थिए थो त तॾहिं इहे हवेलियूं बि मिलनि थियूं पियूं त सॼो कुझु पंहिंजे डायरेक्टरनि जे मथां आहे न मुंहिंजे ख़्याल सां असांखे सुठो मयारी कमु ॾियणु घुरिजे ऐं हींअर असांखे चाहे त यूट्यूब लाइ ठाहियो या चैनल लाइ ठाहियो पर कमु मयारी कयो बिल्कुलु तव्हां सुठो कमु कयो ऐं वीडियोज़ ते कमु कयो वीडियोज़ सुठी ठाहियो ॿियो त वरी हींअर घण थी वई आहे न तमामु घणी त बसि पोइ जंहिंखे जिथां अचे थो उहो उतां गुज़रे थो न न मुंहिंजे अच्छा ख़्याल सां उन दौर में जॾहिं वीडियो सॉन्ग ठहंदा हुआ असांजा 3-4 डायरेक्टर अहिड़ा इहे नबील भाई ताहिर आराई माना 2-3 डायरेक्टर उन्हनि जो फ्रेम ॻाल्हाईंदो हो गाने में त भाई हिन डायरेक्टर जो शूट थियल आहे महिनतूं बि मां चवां थी ताहिर भाई कमाल को कंहिंजो दिमाग़ न हूंदो गाननि जो माना ताहिर भाई मास्टर हुयो मास्टर अल्लाह साईं हुनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे यकीन न ईंदो आहे ऐं ताहिर भाई हुयो नो डाउट ताहिर भाई भलो वाकई कमु कंदा उनजा फ्रेम वाकई ॻाल्हाईंदा हुया चवंदो हुयो बीठा हुजो मां तव्हांखे अहिड़ो ॾेखारींदुमि तव्हां पाण खे सुञाणे ई कोन सघंदव लफ़्ज़ हूंदा हुया हुनजा गाननि में अच्छा ड्रामनि में वरी असांजा सीनियर डायरेक्टर जीअं उस्ताद ज़हीर मीरजत ऐं उन खां पोइ साईं मुनवर शाह हुसैन शेख इन्हनि जा बि मां ड्रामनि में एज़ अ डायरेक्टर परस्तार आहियां उस्ताद ज़हीर अॼु बि तोणे मां हीउ 3 सोप कयां थो पियो 2 वॾा सोप करे आयो आहियां पर मां माना ऑन द स्क्रीन चवां थो जेकॾहिं उस्ताद ज़हीर मीरजत मूंखे असिस्ट रखंदो बि मां कंदुसि वाह वाह ज़बरदस्त इहा सुठी ॻाल्हि आहे माशाल्लाह वॾी डायरेक्टर आहे हुन जो बि फ्रेम ॻाल्हाईंदो बिल्कुलु बिल्कुलु ज़हीर माशाल्लाह बहितरीनु डायरेक्टर आहे ऐं मुंहिंजो एज़ाज़ आहे त मां इन्हनि सभिनीनि सां गॾु कमु कयो आहे माशाल्लाह इहा सुठी ॻाल्हि आहे त हींअर छा था ॿुधायो भाउ असांखे मां तव्हांखे हिकिड़ो थोरो सैड सॉन्ग आहे अच्छा यानी तव्हां रुआरींदव मूंखे लॻी आहे मूंखां पुछ मतां मूं अॻे तूं रोई रड़ी आहे हाय अॼु सफ़ा चेंज गाना खणी आया आहियो हा न माहौल कुझु त चेंज हुजे पर एंड में मां तव्हांखां ॿुधंदसि बाबो ज़मीदार आहे हा ॿुधायो वठंदासीं इनशाला मता मुँह आगे
सदमा आहिनि उते सूर ऐं सदमा आहिनि उते पेर संभाले खण जा मतां वरी सूरनि ऐं सदमनि में न सड़ी पेर संभाले खण जा मतां वरी सूरनि ऐं सदमनि में न सड़ी अल्लाह करे अहिड़ी जाइ ते अल्लाह करे अहिड़ी जाइ ते तुंहिंजी दिलि न लॻे जो दाहूं करी दिलि न लॻे जो दाहूं करी मूंखे लॻी आ मूंखां पुछ मता मूं आगे तूं रोई रड़ी मूंखे लॻी आ मूंखां पुछ मता मूं आगे तूं रोई रड़ी जुमना बेड़ा माण्हुनि जी जुमना बेड़ा जुमना बेड़ा माण्हुनि जी का बि ख़बर ई कोन थी पए का बि ख़बर ई कोन थी पए मतिलब जी आ दुनिया सजी मतां पाण खे तूं न रुलाए छॾे मतिलब जी आ दुनिया सजी मतां पाण खे तूं न रुलाए छॾे अल्लाह करे अहिड़ी जाइ ते अल्लाह करे अहिड़ी जाइ ते तुंहिंजी दिलि न लॻे जो दाहूं करी दिलि न लॻे जो दाहूं करी मूंखे लॻी आ मूंखां पुछ मतां मूं आगे तूं रोई रड़ी मूंखे लॻी आ मूंखां पुछ मतां मूं आगे तूं रोई रड़ी वाह 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 ही सैड सॉन्ग घटि पियो लॻे पर मूंखे असल में न वणंदा आहिनि सैड सॉन्ग्स वधीक पर ही सुठो हुयो हिन जी म्यूज़िक सुठी म्यूज़िक ॾाढी ज़बरदस्त म्यूज़िक सुठी इन जे करे जेको आहे न गानो थोरो उथी पियो आहे ऐं शाइरी बि ॾाढी सुठी अथसि ऐं तव्हांजा सॼा इशारा हेॾां छो हुया परफॉर्मेंस कीअं पिया असां आर्टिस्ट आहियूं हीरोइन गॾु हूंदी त माण्हू उहे ॾींदो परफॉर्मेंस भाभी मां सही चयो न नज़र रखोसि लॻे थो तारीफ़ असर करणु शुरू हा कयो हिन वो बि हिन ते कयो अथई आर्टिस्ट आहिनि उहो भाभी खे ख़बर आहे मां हुन त पहिरियां ॻाल्हायो जॾहिं रिश्तो थिए पियो न छो जो असांजी अरेंजमेंट आहे अरेंजमेंट आहे या अरेंज मैरिज आहे अरेंज मैरिज आहे पोइ लव मैरिज आहे सॉरी पोइ मां हुनखे पहिरियां चयो भाई मां सोचे वठो अरेंज मैरिज आहे लव मैरिज आहे हाणे त लव थी वई आहे ज़ाहिर आहे पोइ हुनखे मां पहिरियां बि चयो भाई मां आर्टिस्ट आहियां डायरेक्टर आहियां मूंखे इजाज़त ॾिजां त मां ॿी तरफ़ बि इश्क करे न सघां इश्क नथो करे सघां ज़ाहिर आहे आर्टिस्ट Performance कमु क्या? कयूं था टिकटॉक ठाहियूं था तस्वीर कढायूं था सुबुह जे फशरी थिए त बाबा पहिरियां ॻाल्हायल भलो आहे न हलो इहा ॻाल्हि सही आहे त अच्छा, मां बि तव्हांखे- ब्रेक वठां भला हा वठो पोइ ॻाल्हायूं इजाज़त आहे इजाज़त बस ही नथो करे भला ईअं ई बस करायांसि जी व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो जल्दी हाज़िर था थियो रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भई शाम में ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे त इकरा अली बि असां सां गॾु मौजूदु आहे अहमद अबरो बि असां सां गॾु आहे ऐं खजू बि असां सां गॾु आहे अच्छा जीअं तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त भई हिकिड़ो मश्करो जंहिं गाननि जो बेड़ा गर्क कयो माशूक शर हा उन गाननि खे ख़राबु कयो हाणे आहे खजू हाणे खजू थो चवे त मां बि गाननि खे ख़राबु कंदमि हा हिकिड़ो ॻायो आहे माशूक ख़राबु कयो आहे ख़राबु त हाणे मां वधीक जॾहिं मां वोकल कयां पियो त साद भाई चयो त तूं माशूक खां ॾहूं ते बेसुरो आहे मां चयो तॾहिं त माण्हू ॿुधंदा
अॼुकल्ह तव्हांखे माण्हू कहिड़ो शौक़ु थियो मूंखे इहो ॿुधायो हिकिड़ो खोड़ कोन हुयो वरी तव्हां आया आहियो उहो इन जे करे जो मां माशूक खे ॾिसी ॾिसी बर्दाश्त न करे सघियुसि मां चयो जेकॾहिं माण्हू माशूक खे बर्दाश्त कनि था ऐं असांजा व्यूअर बेसुरनि खे बर्दाश्त कनि था त पोइ मूंखां वधीक बेसुरो केरु थी नथो सघे न त पोइ तव्हां पंहिंजो पाण खे छो ख़राबु कयो हुन त कयो पाण खे मां छो ख़राबु कयो हिट थी वेंदो गानो न मशहूरु थी वेंदो त ऐं उनखां न थिए हर कंहिंजी लक थोरी लॻंदी आहे हिट थियण जी बि हिकिड़ी तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां नंढिड़ो मशवरो फ्री फंड में ठीकु आहे तव्हां शागिर्द सॾायो हुनजो यकीन कंदो न ॾाढो न छा उहो मुंहिंजो शागिर्द आहे मां माशूक जो शागिर्द तव्हां चओ था त हुन खां मां वधीक बेसुरो आहियां बेसुरो पर माशूक कयो मां उस्ताद कंदुसि मारे ॻाल्हाइण में त सुर अथव पोइ हाणे न हिकिड़ी ॻाल्हि आहे भई हुनजो लक हली वियो लाख उनखां वधीक हलंदो मुंहिंजी वधीक उनखां व्यूअरशिप आहे एज़ एक्टर जिते हले माशूक चरबेले असांखे माण्हू सुञाणींदा आहिनि एज़ अ ड्रामनि में कॉमेडी कैरेक्टर कया आहिनि पर गानो अहिड़ो कयो आहे जे माशूक शहर खां वधीक ई कुझु मिलंदो यादि अथव कुझु यादि अथव ईअं थल यादि आहे ॿुधायो त रहूं छो हण मुक या ठऊं छो वॾो मज़ेदार गानो आहे ऐं तव्हां ॿुधंदव न त माण्हू चवंदा त घड़ी घड़ी ॿुधो ईअं मां बि हिकिड़ो कयो आहे ऐं उन खां वधीक हिट थींदो एॾी मूंसां न कर फूशर कीअं गाॾी खसे विया आई मां मोकिलियो अज़र साहब वारनि खे पर प्ले न थियो आहे हिते न थींदो प्ले सही साईं मना करे छॾियो आहे सही वॾो फनी गानो आहे हींअर रिलीज़ बि थियो आहे हिकिड़ा शइ तव्हां ॿुधो हूंदो उते जॾहिं रिकॉर्ड कयोसीं कहिड़ो एॾी मुंहुं सां न कर फूशर मुंहिंजे साम्हूं ई नई वीडियो थी वई कीअं गाॾी खसे विया हई ॾही मार तोखे ॾाढी ॾही मार तोखे ॾाढी कीअं पैसा कढी विया हई एॾी मुंहुं सां न कर फूशरे इहे तव्हां फोरन खे था चओ अच्छा फोरन ते ठाहियो आहे फौरन ते न जंहिं मतिलबु जेके हालात जेके आहिनि हा हालात आहिनि ईअं हेठि वरी माहौल ईअं अथसि न पटियूं बदिलो हुयसि अस्पताल में फलाणा ई घणो खूब सही सही मूंखे वॾो ट्रस्ट आहे त मां माना मशहूरु थी वेंदुसि तव्हां बि टाइम वठण जे लाइ मुंहिंजे ख़्याल सां तव्हां डायरेक्टर ई रहो त उहो वधीक बहितर अथव फोकस कयो रियासत ते रियासत ड्रामो तव्हांजो सुठो पियो हले उमेदु आहे त इनशाला अॻिते बि सुठो हलंदो ईअं न त गाने जे चक्कर में ड्रामे जो बि बेड़ो ॿोड़े छॾियो गानो पुराणो कयो अथमि न हाणे बसि साथ बि पुराणो कीअं कयो आहे मतिलबु रिकॉर्ड के हुनखे 5 महीना थी विया आहिनि बसि हाणे साथ पंज साध महीना भाई थी इहो विया गानो record ॾियो करे। साध इलवी कयो आहे म्यूज़िक हाणे ॾे जॾहिं पर मां हुनखे चयो आहे हिट वॾो थींदो माना मूंखे हिकिड़ो ट्रस्ट आहे पाण ते जीअं फनकार काफ़ी हूंदा आहिनि न पुर एतमाद थी ॻाईंदा आहिनि मां बि पुर एतमाद थी वोकल कई न त मूंखे अञा ताईं ॻाल्हि हज़म न थी आई सम्झ में न आई आहे छो तव्हांखे शौक़ु थियो मां इन जे करे शौक़ु थियो त मां चयो बेसुरनि खे वधीक ॿुधनि था त पोइ मूंखे बि ॿुधंदा इहो त छोकी अॼुकल्ह जेके आहिनि के मतिलबु तव्हांखे ख़बर आहे त अहिड़नि माण्हुनि ते कॉमेंट्स कहिड़ा ईंदा आहिनि छा उन्हनि खे चयो वेंदो आहे कमेंट्स जी परवाह ई न आहे हाणे लिखंदा आहिनि माण्हू कमेंट्स खे जेकॾहिं ॾिसंदासीं पोइ माण्हू मुआशिरे में जी बि न सघंदो कहिड़ो माण्हू आहे जंहिं ते तंज़ न थींदी आहे न इलाही त न बि थींदी आहे माशूक शर्त केतिरी थिए थी उनको उहो त हुनजा कम ई अहिड़ा आहिनि त थींदी उहो न पूरे एतमाद जी ॻाल्हाईंदो आहे उहो चए पियो त माना ही तोतल जेको आहे हालांकि शमन मीराली साहिबु शहनशाह सिंध आहे ऐं मीराली त केरु थी नथो सघे हू कमाल आहे त तोतल वारो गानो ॻाए चई भई जहिड़ो मां ॻायो आहे अहिड़ो कंहिं न ॻायो आहे मां चवण जे वेझो हुजे हा त पोइ खणी 2-3 चंबा हणायां वधि में फ़रियाद कयां ज़मानत करायां ॿियो तोखे छा कयां ऐं अलॻि कंदो माशूक जी मूंसां मुलाक़ात थींदी न हाणे इहा त ॻाल्हि ग़लति न कयो त कंहिंखे मारण जो कंहिंखे को हक़ कोन्हे पर ॻाल्हि इहा आहे त हा तव्हां आर्टिस्ट आहियो तव्हां डायरेक्टर आहियो त मुंहिंजे ख़्याल में तव्हां उन ई तरीक़े सां रहो मां ॻाईंदुसि माशूक जे मुक़ाबले में ॻाईंदुसि ऐं ॻायो आहे इन कलाम खां पोइ फुल एल्बम कंदुसि बसि पोइ उन ॾींहं खां पोइ मां तव्हांखे पंहिंजे शो में अचणु कोन ॾींदमि मुंहिंजे शो में त तव्हां बिल्कुलु बि न ईंदो मां अॼु ऑनियर थी चवां जेकॾहिं हिन गानो ॻायो ऐं हिट बि थी वियो मुंहिंजे शो में न ईंदो ऐं तव्हांजी मजबूरी थी वञे न न बिल्कुलु बि न उन ॾींहुं मां न ईंदमि उन ॾींहुं मां शो न कंदमि तव्हांखे ॿुधाईंदासीं न सरप्राइज़ हूंदो हिकिड़ी ॻाल्हि अथव जे माशूक खे ख़बर पवंदी सॉरी माशूक खे ख़बर पवंदी माशूक धमकियूं ॾींदो अथई मां गानो ॻायो मांसि केरु तंग थो करे ॿुधाए भला फ़ोन घुमायां हुन त ईअं ॻायो हुयो ख़ाली आवाज़ में त मां वरी हिन में म्यूज़िक ठाराए करे ॻायो हुयो मुंहिंजो वरी हिट थियो सुपर हिट थियो इहो सॉन्ग बि पोइ मूंखे धमकियूं ॾिनी चई तोखे ख़बर आहे मूंखे चई मां वॾेरनि जो माण्हू आहियां उहो जज़्बाती थी वेंदो हूंदो थोरो चई हाणे तूं पंहिंजो पुटु ख़ैरु घुरिजांइ गानो डिलीट कर या थाणे वञ मां चयो अच्छा एक्टिंग बि कई अथई मां चवां थो एक्टिंग में हिकिड़ी फिल्म ठाही आहे शमा सिंधी पंहिंजी आर्टिस्ट जेकी बागड़ाणी जो कैरेक्टर कंदी आहिनि तव्हां फिल्म में बि कमु कयईं अच्छा हा ऐं एक्टिंग सुठी करे पियो कॉमेडी
मां चवां तूं असुल त आहे तूं मश्करो तूं ॻाइणो पुराणी वीडियो फनी ठहियल अथसि अलाए केॾियूं फिल्म में कमु कयो न अथई त पोइ जेकॾहिं आर्टिस्ट थियणु चाहे पियो त एक्टिंग करे हा अच्छा एक्टिंग कई अथई न फिल्म ॿ जूं मां फिल्मूं ॾिठियूं हिकिड़ो दादू जो दोस्त उन ठाही हिकिड़े खे नवाब शाह आहे उनमें करेक्टर थियल अथसि पहिरियां फिल्मुनि में कमु कंदो बसि पोइ जे टिकटॉक ते जंहिंखे चाहे टिकटॉक हिट करे पर अदा हिकिड़ी ॻाल्हि आहे कुझु बि चइजे केतिरी तंज़ थियसि केतिरो माण्हुनि गालियूं गलोच कयूं ग़लति ॻाल्हायो तमामु बुरा कमेंट्स कया पर यार पोइ बि अलाह साईं हुनखे इज़त ॾेई छॾी हा पोइ मां ॾिसो छा उहा ई कयां? ॻाल्हि कयां आसमान जा चकर कटींदो अथव मां इहा ई ॻाल्हि थो कयां त हू पुर एतमाद आहे न पोइ मां बि पुर एतमाद थी ॻायो आहे कॉन्फिडेंस आहे Confidence आहे हुनमें, हुनमें मज़बूत रहणो पवंदो बसि मज़बूत रहणो पवंदो मज़बूत आहियूं को मसइलो न आहे ईअं न त वरी कुझु हिकु माण्हू थींदो चवनि त वरी मुंहिंजो लाइव गानो वीडियो ते अचां वेही थो करे वाह मूंखे हा, माण्हू हीअं अलाए छो मूंखे हिनखे ॾिसी जेको आहे न ॾाढो मूंखे रहम थो अचे पियो हे वीचारो पिटजी न वञे किथे हिन जो गानो हलण खां पहिरियों ई न फ्लॉप थी वञे मूंखे अलाए छो इहे फीलिंग्स थियूं अचनि अलाह ख़ैर कंदो वॾो मशहूरु थींदो गानो मूंखे माना जेको एॾो मतिलबु चवंदो न पंहिंजे गाने जे लाइ या कंहिं बि शइ जे लाइ उनजो न हलंदो अथव गानो एॾो उनजो वधीक हलंदो न अथव। ऐं तव्हांजी इहा बि हक़ीक़त पॉइंट वारी ॻाल्हि अथव हक़ीक़त या मूं ग़लति कॾहिं बि फहमी आहे जॾहिं रिकॉर्डिंग छो जो करे मां शौक़ में ॻायो न हले कहिड़ो मसइलो आहे को मुंहिंजो खानदानी सिंगर आहे फ़िलहाल हा पुछो गायो हाणे भई हाणे बाबू असली जा पैर ते अची वियो आहे बसि छॾियोसि हाणे घणी थी अथसि न शौक़ मज़ाक था कयूं ॾिसो तव्हां सां मज़ाक था कयूं पिया बिल्कुलु। ऐं हा, मां माइंड त- न कजो तव्हां सां माइंड- वाकई मज़ाक था कयूं पिया दुआ आहे त तव्हांजो गानो हिट थिए आमीन आमीन असांजी बि दुआ गॾु आहे तव्हां सां हिकिड़ा परेशान थी वई आहे त छा थी वियो इहा चए थी हाणे हिन जो कलाम ईंदुसि मां मां काॾे वेंदमि हा न न हिकिड़ा तव्हांजो पंहिंजो मक़ाम आहे हिकिड़ा सुठी ॻाइणी आहे हिकिड़ा खे ॿुधो आहे हाणे ज़ाहिर आहे रियाज़ त करे ॻाइण में रियाज़ लाज़मी आहे असां त जस्ट न रियाज़ मश्करी में कंदसि पर ही सुठी हिन जो जेको गलो आहे उहो बसि घणो रियाज़ न कयो त कोई निकिरी न अचे वरी न हिते रियाज़ त छा मूंखे था सॾनि पिया अदी तूं प्रैक्टिस कर तूं उस्ताद रख महिरबानी करे बसि रियाज़ न कयो त वरी कोई रियाज़ न अची वञे सो वॾी महिरबानी तव्हां सभिनीनि जी ऐं लास्ट में मैसेज ॾींदव या व्हाट्सअप कंदव व्हाट्सअप जो तो ओ अज़र भाई खे करे छॾिजो चलो। ठीकु आहे मूंखे न कजो जी हिकिड़ा कोई मैसेज ॾींदव बसि मैसेज त कुझु न ॾींदसि हमेशह ख़ुशि रहो आबाद रहो खिलंदा रहो खिलंदा ई मुस्कुराईंदा रहो भाउ फरमाइश आहे मुंहिंजी हा बिल्कुलु बाबो ज़मींदार आहे हा बिल्कुलु हुयो त कोन वीचारो पर कयूंसि था अल्हम्दुलिल्लाह बाबा ज़मींदार तव्हांजो हुयो न मुंहिंजो त कोन हुयो अच्छा तव्हां जेके था कयूं अॼु बाबा तव्हां जेके था पढ़ो पारायूं न मुंहिंजो बाबो हींअर आराम थो करे पियो ऐं जेको आहे हो बसि इहो गानो ॿुधायो मुंहिंजी फरमाइश आहे ठीकु आहे इनशाला तव्हां सां मुलाक़ात कंदासीं सुभाणे तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो मूंखे आरबीएस जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी तरंगन वारी शाम